ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ आहे 8/2/2025। सतमीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां खुदाई ख़िदमतगार सचा सैल्वेशन आर्मी आहियो। तव्हांखे सभिनि खे शांती जी सैल्वेशन ॾियणी आहे। तव्हां खुदाई ख़िदमतगार सची सैल्वेशन आर्मी आहियो। तव्हांखे सभिनि खे शांती जी सैल्वेशन ॾियणी आहे। प्रश्न, तव्हां ॿारनि सां जॾहिं कोई शांती जी सैल्यूशन मांगदो आहे त उनखे छा सम्झाइणो? उत्तर आहे, उन्हनि खे चओ, बाप चईंदा आहिनि छा हाणे हिते ई तव्हांखे शांती खपे? हीअ कोई शांती धाम न आहे। शांती त शांती धाम में ई मिली सघंदी आहे, जंहिंखे मूल वतन चइबो आहे। आत्मा खे जॾहिं शरीर न तॾहिं शांति आहे। सत्युग में पवित्रता सुख शांती सभु आहे, है न। आत्मा खे जॾहिं शरीर न आहे तॾहिं आत्मा शांत आहे। सत्युग में पवित्र सुख शांती सभु आहे। बाप ई अची करे वरसो ॾींदा आहिनि। तव्हां बाप खे यादि करो। ओम शांति। रूहानी बाप बि रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। सभु मनुष्य मात्र ये ॼाणंदा आहिनि कि मुंहिंजे अंदरि आत्मा आहे। जीव आत्मा चईंदा आहियूं न। पहिरियों असां आत्मा, पुठियां ये शरीर। कोई बि पंहिंजी आत्मा खे ॾिठो न आहे। कंहिं बि पंहिंजी आत्मा खे ॾिठो न आहे। सिर्फ़ु एतिरो सम्झंदा आहिनि कि आत्मा आहे। जीअं आत्मा खे ॼाणंदा आहिनि, ॾिसंदा न आहिनि, वैसे परमात्मा जे लाइ बि चई ॾींदा आहिनि परमात्मा माना परमात्मा। परंतु उन्हनि खे ॾिसबो न आहे, न पंहिंजे खे न बाप खे ॾिठो आहे। चईंदा आहिनि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, परंतु यथार्थ रीति न ॼाणंदा आहिनि। 84 लख योनियूं बि चई ॾींदा आहिनि। वास्तव में 84 जन्म आहिनि, परंतु इहे बि न ॼाणंदा आहिनि कि कहिड़ी आत्मा केतिरा जन्म वठंदी आहे। आत्मा बाप खे पुकारदी आहे, परंतु न ॾिठो आहे, न यथार्थ रीति ॼाणंदा आहिनि। पहिरियों त आत्मा खे यथार्थ रीति ॼाणंदा आहिनि, तॾहिं बाप खे ॼाणंदा आहिनि। पहिरियों त आत्मा खे यथार्थ रीति ॼाणंदा, तॾहिं बाप खे ॼाणंदा। आत्मा खे ई न ॼाणंदा त सम्झाए केरु? इनखे चइबो आहे सेल्फ रियलाइज़ेशन। पंहिंजे खे ई न ॼाणंदा आहिनि त सम्झाए केरु, है न। इनखे चइबो आहे सेल्फ रियलाइज़ेशन। सो बाप बग़ैर त कोई कराए न सघे। मतिलबु जेसीं असां ख़ुदि खे ई न ॼाणो आहे कि मां आत्मा आहियां, त असां ॿियनि खे कीअं सम्झाए सघंदा आहियूं, है न। इनखे चइबो आहे सेल्फ रियलाइज़ेशन। सो बाप बग़ैर त कोई कराए न सघे। आत्मा छा आहे, कहिड़ी आहे, किथां खां आत्मा ईंदी आहे, कीअं जन्म वठंदी आहे, कीअं एतिरी नंढी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। आत्मा छा आहे, कहिड़ी आहे, किथां खां आत्मा ईंदी आहे, परम धाम खां, कीअं जनम मरण में ईंदी आहे, जन्म वठंदी आहे, कीअं एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। ये कोई भी ॼाणंदो न आहे, है न। पंहिंजे खे ई न ॼाणंदा त बाप खे बि न ॼाणंदा आहिनि। ये लक्ष्मी नारायण बि मनुष्य जो मर्तबो आहे न। इन्हनि खे इहो मर्तबो कीअं पायो इन्हनि, इहा कोई बि न ॼाणंदा आहिनि, है न। इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि। ॼाणण त मनुष्य खे ई खपे न। चईंदा आहिनि न, इहे त वैकुंठ जा मालिक हुया। ये लक्ष्मी नारायण जे बारे में कंहिंखे बि न पतो आहे, त मनुष्यनि खे ई ॼाणणो खपे। चईंदा आहिनि इहे वैकुंठ जा मालिक हुया, परंतु इन्हनि इहो मालिकपन वरितो कीअं, पोइ काॾे विया, कुझु बि ॼाणंदा न आहे। हाणे तव्हां ॿार त सभु कुझु ॼाणंदा आहियो न। अॻियां कुझु बि न ॼाणंदा हुया। जीअं ॿार पहिरियों ॼाणंदो आहे कि बैरिस्टर छा थींदो आहे। जीअं ॿार पहिरियों ॼाणंदो आहे कि बैरिस्टर छा थींदो आहे। ईअं बाबा प्रश्न पुछनि, ॼाणंदो आहे उहो त पढ़ंदे बैरिस्टर ठही वेंदो आहे।
है न। तो ये लक्ष्मी नारायण भी पढ़ाई सां ठहिया आहिनि, बैरिस्ट्री डॉक्टरी आदि सभिनि जी किताब हूंदा आहिनि। इन्हनि जो किताबु आहे गीता। लक्ष्मी नारायण ठहिण जो किताबु आहे गीता। कल्ह बि बाबा चई न, लक्ष्मी नारायण कोई साक्षात्कार सां थोरी थी वेंदासीं, पढ़ाई पढ़णी पवंदी। उहा बि कंहिं ॿुधाई, राजयोग कंहिं सेखारियो, इहे कोई ॼाणंदा न आहिनि। हुननि में नाम बदिली करे छॾियो अथनि। शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। उहे ई अची करे तव्हांखे कृष्णपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि। श्री कृष्ण स्वर्ग जो मालिक हुयो न, परंतु स्वर्ग खे बि ॼाणंदा न आहिनि, है न। बाबा चवनि था शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। उहो ई अची करे तव्हांखे कृष्णपुरी जो मालिक ठाहींदो आहे बाबा, जंहिंजी जयंती मल्हाईंदा आहियो। श्री कृष्ण स्वर्ग जो मालिक हुयो न, परंतु नाम खे बि न ॼाणंदा आहिनि, स्वर्ग खे बि न ॼाणंदा आहिनि। श्री कृष्ण जे स्वर्ग जो मालिक हुयो, हुन स्वर्ग खे बि न ॼाणंदा आहिनि, त हुन खे बि न ॼाणंदा आहिनि। न त छो चयनि कि श्री कृष्ण त द्वापर में गीता ॿुधाई, श्री कृष्ण खे द्वापर में वठी खणी आहिनि, त हुननि खे इहे बि न पतो आहे। लक्ष्मी नारायण खे सतयुग में, राम खे त्रेता में। उपद्रव लक्ष्मी नारायण जे राज्य में न ॾेखारींदा आहिनि। श्री कृष्ण जे राज्य में कंस, राम जे राज्य में रावण ॾेखारियो अथनि। ये कंहिंखे पतो न आहे कि राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण ठहींदा न, राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण ठहींदा। बिल्कुलु ही अज्ञान अंधियारो आहे। ॾिसो, दुनिया में माण्हू न ॼाणंदा आहिनि, इन करे काथे काथे ठोके छॾियो अथनि। अज्ञान खे अंधियारो चइबो आहे, ज्ञान खे रोशनी। इहे हाणे सोजरो करण वारो केरु? उहो आहे बाप। ज्ञान जो ॾींहुं भक्ति खे राति चइबो आहे न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो, इहे भक्ति मार्ग बि जन जन्मांतर हलंदो ई आयो आहे, सीढ़ी उतरंदा ई आया आहियूं। कला कम थींदी वेंदी आहे, मकान नयो ठहींदो आहे, पोइ दिन प्रतिदिन आयु कम थींदी वेंदी आहे। 3/4 पुराणो थियो त उनखे पुराणो ई चईंदासीं। 3/4 अगरि मकान पुराणो थियो त हुनखे पुराणो ई चईंदासीं। ॿारनि खे पहिरियों त इहो निश्चय खपे कि सर्व जो बाप आहे, जो ही सर्व जी सदगति कंदा आहिनि। सर्व जा बाप ही सर्व जी सदगति कंदा आहिनि न। सर्व जे लाइ पढ़ाई बि पढ़ाईंदा आहिनि। सर्व खे मुक्तिधाम वठी वेंदा आहिनि। तव्हां वटि एम ऑब्जेक्ट आहे, तव्हां इहे पढ़ाई पढ़ी वेंदा आहियो, पंहिंजी गद्दी ते वेहींदा आहियो। बाबा सर्व जी सदगति बि कंदा आहिनि, पढ़ाईंदा बि आहिनि। पोइ आत्मायूं कई मुक्तिधाम में हली वेंदियूं आहिनि, कई पढ़ाई पढ़ी करे पंहिंजी गद्दी ते वेहींदा आहिनि, पंहिंजी गद्दी ते वेहींदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था, बाक़ी सभिनि खे मुक्तिधाम में वठी वेंदा। चक्र ते जॾहिं सम्झाईंदा आहियो त उन में ॾेखारींदा आहिनि कि सतयुग में इहे अनेक धर्म न आहिनि। हुन समय उहे आत्मायूं निराकारी दुनिया में रहंदियूं आहिनि। इहे तव्हां त ॼाणंदा आहियो कि आकाश पोलार आहे। वायु खे वायु चईंदासीं, आकाश खे आकाश चईंदासीं। हीअं न कि सभु परमात्मा आहे, है न। माण्हू चईंदा न कण कण में परमात्मा, पोइ त इहे अलॻि अलॻि नाम बि न रखणा खपनि न। वायु, जल, आकाश, सभिनि जो नाम परमात्मा ई परमात्मा हुजिणो खपे। त बाबा असांखे चवनि था कि जंहिंजो जो नाम आहे उहो ई आहे न। ईअं थोरी कि सभु परमात्मा आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि वायु में बि भॻवानु आहे, आकाश में बि भॻवानु आहे। हाणे बाप वेही सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। बाप वटि जनम त वरितो, पोइ पढ़ाईंदा केरु? बाप ई रूहानी टीचर ठही पढ़ाईंदा आहिनि। अच्छा, पढ़ी करे पूरो कंदासीं, पोइ साथ में वठी वेंदा, पोइ तव्हां ईंदा पाठ वॼाइण। सतयुग में पहिरियों तव्हां आया ई हुयो, हाणे पोइ सभु जन्मनि जे अंत में अची करे पहुचा आहियो, है न। सतयुग में पहिरियों असां
पहिरियों पहिरियों तव्हां आया ई हुयो मथां खां, हाणे पोइ वरी सभु जन्मनि जे अंत में अची करे पहुचिया आहियूं, पोइ पहिरें नंबर में वेंदासीं। हाणे बाप चईंदा आहिनि दौड़ी लॻायो, सुठी रीति बाप खे यादि करो, ॿियनि खे पढ़ाइणो आहे, न त एतिरा सभिनि खे पढ़ाए केरु। बाप की ज़रूरु मददगार, बाप जो ज़रूरु मददगार ठाहींदव न, है न। खुदाई खिदमतगार बि नाम आहे। अंग्रेजी में चईंदा आहिनि सैल्वेशन आर्मी। कहिड़ी सैल्वेशन खपे? सभु चईंदा आहिनि शांती जी सैल्वेशन खपे, हा असांखे कहिड़ी सैल्वेशन खपे? सभु चईंदा आहिनि असांखे शांती जी सैल्वेशन खपे, मतिलबु अक्सर करे सभिनि खे शांती खपे। त बाबा चवनि था कि सभु चईंदा आहिनि असांखे शांती जी सैल्वेशन खपे, बाक़ी उहो कोई शांती जी सैल्वेशन थोरी ॾींदा आहिनि दुनिया वारा। त तव्हां कहिड़ी सैल्वेशन खपे माण्हुनि खे? शांती जी, बाक़ी उहो कोई शांती जी सैल्वेशन थोरी ॾींदा आहिनि। जो शांती जी सैल्वेशन मांगदा आहिनि उन्हनि खे चओ, बाप चईंदा आहिनि छा हाणे हिते ई तव्हांखे शांती खपे? इहा कोई शांती धाम थोरी आहे, है न। दुनिया वारी सैल्वेशन आर्मी शांती न ॾेई सघंदी आहे। बाबा बि असांखां पुछनि था, बाबा चवनि था उन्हनि खां पुछो इहा तव्हांखे शांती किथे खपे? इहा कोई शांती धाम थोरी आहे। शांती त शांती धाम में ई हूंदी न, शांती त शांती धाम में ई थी सघंदी आहे, जेके मूल वतन चइबो आहे। आत्मा के शरीर न त शांती में आहे। बाप ई अची करे इहा वरसो ॾींदा आहिनि असांखे। आत्मा खे शरीर न आहे त शांती में आहे, जो कि मूल वतन में थी सघंदी आहे। तव्हां में बि सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। प्रदर्शनी में अगरि असां खड़ा थी करे सभिनि खे ॿुधाऊं त ॾाढनि जी भूलूं कढी सघंदा आहियूं, छो जी सम्झाइण वारा त नंबरवार आहिनि न, है न। लेकिन अगरि असां हीअं कंदासीं त पोइ केरु परफेक्शन में अची करे सम्झाईंदो? नंबरवार हूंदा आहिनि। सभु हिकु वरस थी वञनि त ब्रह्मणी ईअं छो लिखंदी आहे कि फलानो अची करे भाषण करे? अरे तव्हां बि त ब्राह्मण आहियो न। बाबा फलानी असांखां होशियारु आहे, होशियारी सां ई मनुष्य दर्जो पाईंदो आहे न। नंबरवार त आहे न। सभु इम्तिहान जी रिज़ल्ट निकिरंदी त पोइ तव्हांखे आपे ई साक्षात्कार थींदो। पोइ सम्झंदो असां त श्रीमत ते हलियासीं न। बाप चईंदा आहिनि कोई बि विक्रम न करो, देहधारी सां लागत न रखो। कोई बि विक्रम न करिणो आहे, देहधारियुनि सां लागत न रखणी आहे। त ख़ुदि खे चेक करो मुंहिंजो कंहिंमें मोह आहे, है न। कोई देहधारी अॼु सॼो ॾींहुं तव्हां सां न मिले त तव्हांखे ईअं त न हुनजी यादि ईंदी हुजे। ध्यानु रखणु अलॻि ॻाल्हि आहे, पर ईअं न की असां उन्हनि खे यादि ई कंदा रहूं, है न। त बाबा चवनि था इहे त 5 तत्वनि जो ठहियलु उहो शरीर आहे। 5 तत्वनि जी थोरी पूजा करणी आहे, उहा यादि करिणो आहे। भले न अखियुनि सां ॾिसो, परंतु यादि त बाप खे ई करिणो आहे। अखियुनि सां नज़र अचे थो, कन में आवाज़ अचनि थियूं, परंतु असांजो बुद्धि योग त बाबा सां ई लॻल रहे। बाप खे यादि करिणो आहे न, है न। त आत्मा खे हाणे नॉलेज मिली आहे, हाणे असांखे वञिणो आहे घर। पोइ वापसि असांखे वैकुंठ में, असां वापसि वैकुंठ में ईंदासीं। आत्मा
कि सम्झी सघंदा आहियूं, ॾिसी न सघंदा आहियूं, वैसे इहे बि सम्झी सघंदा आहियूं कि हाणे असां सभिनि खे वञिणो आहे पंहिंजे घर, पोइ वापसि संबरवार ईंदासीं हिन दुनिया में। असां त नई दुनिया वैकुंठ में ईंदासीं न। आत्मा खे सम्झी सघंदा आहियूं, ॾिसी न सघंदा आहियूं, वैसे इहे बि सम्झी सघंदा आहियूं। हा, दिव्य दृष्टि सां पंहिंजो घर व स्वर्ग ॾिसी सघंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि ॿार मनमना भव मध्याजी भव, माना बाप खे ऐं विष्णुपुरी खे यादि करो। तव्हांजी एम ऑब्जेक्ट ई आहे, है न? तव्हांजी एम ऑब्जेक्ट ई आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असांखे हाणे स्वर्ग में वञिणो। ॿार ॼाणंदा आहिनि हाणे असांखे स्वर्ग में वञिणो आहे, बाक़ी सभिनि खे मुक्तिधाम में वञिणो आहे। तव्हांजी एम ऑब्जेक्ट छा आहे? मनमना भव मध्याजी भव। बाप ॼाणंदा आहिनि असांखे, ॿार ॼाणंदा आहिनि असांखे हाणे स्वर्ग में वञिणो आहे, बाक़ी सभिनि खे मुक्तिधाम में वञिणो आहे। सभु त सतयुग में न अची सघंदा न। तव्हांजो आहे डेटिज़म, इहे त थी वियो मनुष्य जो धर्म। मूल वतन में त मनुष्य ई न आहिनि, हिते आहे मनुष्य सृष्टि। मनुष्य ई तमो प्रधान पोइ सतो प्रधान ठही ईंदा आहिनि। तव्हां पहिरियों शूद्र वर्ण जा हुयो, हाणे ब्राह्मण वर्ण जा आहियो। ये वर्ण सिर्फ़ु भारतवासियुनि जो ई आहे, ॿियो कोई बि धर्म खे ईअं न चईंदासीं ब्राह्मणवंशी सूर्यवंशी। हिन समय सभु शूद्र वर्ण जा आहिनि, है न? हिन समय सभु शूद्र वर्ण जा आहिनि। त बाबा ॿिए के धर्म में ईअं थोरी चईंदा भई इहे सिखिज़म आहे त पोइ हीअं ठहींदा, लेकिन हिते असां ब्राह्मण सो देवता, ब्राह्मणवंशी ई सूर्यवंशी ठहींदा। हिन समय सभु शूद्र वर्ण में आहिनि। जड़जड़ीभूत अवस्था। त अगरि असां चऊं भई हमसो जो टाइटल बि सभिनि खे न लॻंदो। जे पूरा 84 जन्म वटा उहो ई चई सघंदो कि हा मां सूर्यवंशी, सो चंद्रवंशी, सो वैश्य, सो शूद्र, पोइ ब्राह्मण, सो पोइ सूर्यवंशी। त ॾिसो ही चक्कर बि, वर्णनि जो चक्कर बि सभिनि ते न लॻंदो। जड़जड़ीभूत अवस्था के पायल आहिनि हिन समय। तव्हां पुराणा ठहियो त सॼो झाड़ जड़जड़ीभूत तमो प्रधान थी, पोइ सॼो झाड़ थोरी सतो प्रधान ठही वेंदो। सतो प्रधान नयो झाड़ में त सिर्फ़ु देवी देवता धर्म वारा ई आहिनि। पोइ तव्हां सूर्यवंशी का चंद्रवंशी ठहींदा आहियो, पुनर्जन्म वठंदा आहियो न। पोइ वैश्य शूद्रवंशी, इहे सभु ॻाल्हियूं नयूं आहिनि, है न? अभी हाणे ॾिसो पूरो झाड़ असां पुराणा थियासीं त मतिलबु कि शुरू में त जड़ियूं तनो, हुन खां पहिरियों त पहिरीं जो टालियूं जो पत्ता पोइ निकिरंदा। त जॾहिं नयो पौधो निकिरंदो, नयो झाड़ निकिरंदो, उन समय उहो थोरी हूंदा न, उहो त पोइ निकिरंदा न। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि सतो प्रधान नए झाड़ में त सिर्फ़ु आदि सनातन देवी देवता धर्म वारा ई हूंदा न। ॿिया पोइ उहे वर्णनि जे चक्कर में ईंदा। असांखे पढ़ाइण वारो ज्ञान सागर आहे, उहो ई पतित पावन सर्व जो सदगति दाता आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांखे ज्ञान मां ॾींदो आहियां, है न? बाप चईंदा आहिनि तव्हांखे ज्ञान मां ॾींदो आहियां, तव्हां देवी देवता ठही वेंदव, पोइ इहो ज्ञान रहंदो ई न। त बाबा हाणे असांखे ज्ञान था ॾियनि। असांजी जॾहिं प्रालब्ध, जॾहिं असां उहो ठही वेंदासीं, पोइ थोरी सत्युग में ज्ञान जी दरकारु हूंदी। हिकु बार डॉक्टरी पढ़ी डॉक्टर ठही आहे, पोइ थोरी डॉक्टरी जे कॉलेज में वेंदा। ज्ञान ॾिबो आहे अज्ञाननि खे। सभई मनुष्य अज्ञान अंधेरे में आहिनि, तव्हां आहियो सोझरे में। इनखे 84 जन्मनि जी, इन्हनि जी 84 जन्मनि जी कहानी असां ॼाणंदा आहियूं।
तव्हां ॿारनि खे सॼो ज्ञान आहे। मनुष्य खे त चईंदा आहिनि भॻवान इहा सृष्टि रची छो, छा मोक्ष न मिली सघंदो आहे? इहे त ठहियलु खेल आहे, अनादि ड्रामो आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे। हिन में चिंता करण जी दरकारु छा आहे? आत्मा वञी करे पंहिंजो ॿियो पार्ट वॼाई रोयूं तॾहिं जॾहिं वापसि चीज़ मिलणी हुजे, वापसि त ईंदी न, पोइ रोइण सां फ़ाइदो छा? हाणे तव्हां सभिनि खे मोह जी ठहिणो आहे। हाणे असां सभिनि खे मोह जी ठहिणो आहे। कब्रिस्तान सां मोह छा रखिणो? इन में त दुख ई दुख आहे। अॼु ॿार आहे, कल्ह ॿार बि ईअं ठही वेंदो जो बाप जी पाक उतारण में बि देरी न कंदो, है न। त अहिड़ी दुनिया में माण्हू माउ पीउ सां, ॿारनि सां, माउ पीउ ॿारनि सां, या पति पत्नी या कंहिंसां बि मोह रखण जो फ़ाइदो छा आहे? अॼु जी दुनिया में आहे कोई फ़ाइदो, है न। कॾहिं बि कोई शरीर छॾे थो छॾे, कॾहिं बि कोई कंहिंसां त बाबा असांखे चवनि था, ॾिसो कंहिंसां मोह रखण सां फ़ाइदो छा आहे? अॼु ॾिसो था कोई बि संबंधी कॾहिं बि शरीर थो छॾे, कॾहिं बि धोखो थो ॾेई, कॾहिं बि अलॻि थी थो वञे। त अहिड़ी दुनिया में अहिड़े संबंधनि सां मोह रखण जो फ़ाइदो छा आहे? बाप सां बि लड़ी पईंदा आहिनि। इनखे चइबो आहे निधन जी दुनिया। कोई धणी धोणी आहे न जो शिक्षा ॾे। बाप जॾहिं अहिड़ी हालत ॾिसंदा आहिनि त धण जो ठाहिण ईंदा आहिनि। बाप ई अची करे सभिनि खे धण जो ठाहींदो आहे। धणी अची करे सभु झगड़ा मिटाए ॾींदो आहे, है न। त बाबा अची करे हाणे असांखे धणको ठाहींदो आहे। सभु संबंधनि में शुद्धता लाईंदा आहिनि। पहिरियों बाबा असांखे चईंदा आहिनि सर्व संबंध मुंहिंजे सां जोड़ो। त जॾहिं असां बाबा खे उन रीति यादि कंदा आहियूं त बाबा असांखे रहणु सेखारींदो आहे। सत्य में त कोई झगड़ा हूंदा न, सॼी दुनिया जा झगड़ा मिटाए ॾींदा आहिनि, पोइ जय जयकार थी वेंदी आहे। हिते मेजॉरिटी माताउनि जी आहे। दासी बि इन्हनि खे सम्झंदा आहिनि। हथियालो बांधे समय चईंदा आहिनि तव्हांजो पति ई ईश्वर गुरु आदि सभु कुझु आहे। पहिरियों मिस्टर पोइ मिसिस। हाणे बाप अची करे माताउनि खे अॻियां रखंदा आहिनि। तव्हांजे मथां कोई जीत पाए न सघे, है न। हाणे बाप अची करे माताउनि खे अॻियां रखंदा आहिनि। तव्हांजे मथां कोई जीत पाए न सघे। तव्हांखे बाप सभु क़ाइदा सिखलाइनि था न। मोह जी राजा जी हिकु कथा आहे, उहे सभु ठाहियलु कथाऊं आहिनि। सत्य में त अकाले मृत्यु ई न थींदी आहे। समय ते हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि, है न। सतयुग में साक्षात्कार थींदो आहे। हाणे शरीर ॿुढो थियो, पोइ नयो वठिणो आहे। नंढो ॿार वञी करे ठहिणो आहे। ख़ुशी सां शरीर छॾे ॾींदा आहिनि। हिते भल केतिरा बि ॿुढा हुजनि, रोगी हुजनि, सम्झंदा बि आहिनि कि किथे इहो शरीर छुटी वञे त सुठो आहे, पोइ बि मरण जे समय रोईंदा ज़रूरु आहिनि। बाप चईंदा आहिनि हाणे तव्हां अहिड़ी जॻह हलंदा आहियो जिते रोइण जो नाम ई न आहे। हुते त ख़ुशी रहंदी आहे, हुते त ख़ुशी रहंदी आहे। तव्हांखे केतिरी अपार बेहद जी ख़ुशी रहणी खपे, है न। सतयुग में त ख़ुशी आहे। त हाणे खां इहो संस्कार विझणा आहिनि न। अरे असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। भारत सॼे विश्व जो मालिक हुयो, हाणे टुकड़ा टुकड़ा थी वियो आहे। हाणे तव्हां ई पूज्य देवता हुयो, पोइ पुजारी ठहींदा आहियो। भॻवान थोरी आपे ई पूज्य, आपे ई पुजारी ठहींदा आहिनि। अगरि उहो बि पुजारी ठहे त पोइ पूज्य केरु ठाहींदो? भॻवान
पूज्य के ठाहे, अगरि भॻवान बि पुजारी थी वञे त ड्रामा में बाप जो पार्ट ई अलॻि आहे। ज्ञान सागर हिकु आहे, उन हिक जी ई महिमा आहे। जबकि ज्ञान सागर आहे त कॾहिं अची करे ज्ञान ॾिए जो सदगति थिए। ज़रूरु हिते अचिणो पए न बाबा खे। पहिरियों त बुद्धि में इहे विहारियो कि असांखे पढ़ाइण वारो केरु आहे। पहिरियों इहे बुद्धि में विहारियो कि असांखे पढ़ाइण वारो केरु आहे। त्रिमूर्ति गोलो झाड़ इहे मुख्य चित्र आहिनि। झाड़ खे ॾिसण सां झटि सम्झी वेंदव असां त फलाणे धर्म जा आहियूं। असां सतयुग में अची न सघंदा आहियूं। चक्कर त ॾाढो वॾो हुजिणो खपे। लिखित बि पूरी हुजे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा देवता धर्म यानी नई दुनिया जी स्थापना करनि था। शंकर द्वारा पुराणी दुनिया जो विनाश, पोइ विष्णु द्वारा नई दुनिया जी पालना कराईंदा। इहे सिद्ध थी वञे त एॾो वॾो ठाहिणो आहे, असांखे कुझु ॿुधाइणो ई न पए। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा, ॿिन्हिनि जो कनेक्शन आहे। ब्रह्मा सरस्वती सो पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, है न। चढ़ती कला हिकु जन्म में थींदी आहे। ब्रह्मा सरस्वती पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। चढ़ती कला पोइ हिकु जन्म में थींदी आहे। पोइ उतरती कला में 84 जन्म लॻंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि उहो शास्त्र आदि राइट आहे या मां राइट आहियां। सची सत्यनारायण जी कथा त मां ॿुधाईंदो आहियां न, है न। तव्हांखे सची सत्यनारायण जी कथा त बाबा असांखे ॿुधाईंदा आहियूं। हाणे तव्हांखे निश्चय आहे कि सत्य भाव द्वारा असां नर सां श्री नारायण ठहूं था। पहिरीं मूंखे इहा हिकु ॻाल्हि आहे कि मनुष्य खे कॾहिं बाप टीचर न चईंदासीं। गुरू खे बि कॾहिं बाबा वटि टीचर चईंदा आहियूं छा। इहे त शिव बाबा वटि जनमु वठंदा आहिनि त शिव बाबा तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि, पोइ साथ में वठी हलंदा आहिनि। मनुष्य त ईअं कोई हूंदो ई न आहे जेके बाप टीचर गुरू चइबो। इहे त हिकु बाप ई आहे। उन्हनि खे सुप्रीम फादर चइबो आहे न। लौकिक बाप खे कॾहिं सुप्रीम फादर न चईंदासीं। सभु यादि पोइ बि उन्हनि खे ई कंदा आहिनि, भॻवान खे, परमात्मा खे, परम पिता खे। उहो बाप त आहे ई। दुख में सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि, सुख में कोई न कंदा। त उहो बाप ई अची करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। शिव बाबा ई अची करे असां आत्माउनि खे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। परंतु उन में बि सभु न ठहींदा। कोटो में कोई में बि कोई आत्मायूं, ॾिसो पूरी दुनिया मां कोई आत्मायूं काथा निकिरंदियूं जो अची करे स्वर्ग जो मालिक ठहींदियूं, मतिलबु स्वर्ग जी दुनिया में ईंदियूं। बाबा चईंदा आहिनि अच्छा मीठी मीठी बाप ई अची करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा 5 तत्वनि जे ठहियलु हुआ हिन शरीर खे ॾिसंदे हुए यादि बाप खे ई करिणो आहे। ये अभ्यास करो। हिन दुनिया में असां पाठ वॼाईंदे हुए यादि असांखे बाप खे ई करिणो आहे। कोई बि देहदारी सां लागत अथवा लगाव न रखिणो आहे। कोई विकराम न करिणो आहे असांखे। ॿियो आहे हिन ठहियल ड्रामा में हर आत्मा जो अनादि पार्ट आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। इन जे लाइ शरीर छॾण ते चिंता न करणी खपे। मोह जी ठहिणो आहे।
है न, मोह जी ठहिणो आहे। ऐं वैसे बि चिंता बि न करणी आहे। ऐं बाक़ी दुनिया में बि अॼु हालात ॾिसो था, कॾहिं ॿार माउ पीउ खे मारे थो छॾे, कॾहिं उन्हनि जी बाबा चई न पाग उतारे, मतिलबु इज़त ख़राबु करे छॾींदो आहे। त अहिड़े ॿारनि में, अहिड़े माउ पीउ में, अहिड़े संबंधनि में छा मोह रखो। ॿियो आहे, हिन ठहियल ड्रामा में हर आत्मा जो अनादि पार्ट आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, हिन करे शरीर छॾण ते चिंता न करणी आहे, मोह जी ठहिणो आहे। वरदान: संपूर्ण आहुति द्वारा परिवर्तन समारोह मनाइण वारा दृढ़ संकल्प धारी ठहो। जी कहावत आहे न, धरत पइए धर्म न छोड़िए। त कोई बि सरकमस्टेंसिस अची वञे, माया जे महावीर रूप साम्हूं अचे, लेकिन असांजी धारणा न छुटे, है न। संकल्प द्वारा त्याग कई हुई बेकार वस्तुओं संकल्प में भी स्वीकार न करूं। असां सदा पंहिंजे श्रेष्ठ स्वमान, श्रेष्ठ स्मृति, श्रेष्ठ जीवन जे समृद्धि स्वरूप द्वारा श्रेष्ठ पारधारी ठही श्रेष्ठता जो खेल कंदा रहो। सदा पंहिंजे श्रेष्ठ स्वमान, मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां। श्रेष्ठ स्मृति, केॾी ऊची स्थिति आहे, मास्टर गॉड। श्रेष्ठ जीवन, कहिड़ो श्रेष्ठ जीवन आहे। हाणे असां बाबा सां गॾु विश्व सेवा था करूं। ऐं प्रालब्ध छा आहे, त इहे सदा यादि रखो कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, मां छा थी करां। त समृद्धि स्वरूप द्वारा श्रेष्ठ पारदारी ठही श्रेष्ठता जो खेल कंदा रहो। कमज़ोरी जा सभु खेल समाप्त, कमज़ोरी जा सभु खेल समाप्त थी विया। हाणे सदा श्रेष्ठ सुमान, श्रेष्ठ स्मृति, श्रेष्ठ जीवन सदा यादि रहे ऐं उन सां समृद्धि स्वरूप थिए। जॾहिं अहिड़ी संपूर्ण आहुति जो संकल्प दृढ़ थींदो, तॾहिं परिवर्तन समारोह थींदो। जॾहिं अहिड़ी संपूर्ण आहुति जो कि सभु प्रकार जी कमज़ोरियूं समाप्त, है न, सभु प्रकार जी कमज़ोरियूं समाप्त हाणे है न। त जॾहिं अहिड़ो संपूर्ण आहुति जो संकल्प दृढ़ थींदो, तॾहिं परिवर्तन समारोह थींदो। हिन समारोह जी डेट हाणे संगठित रूप में निश्चित करो। हाणे हिन आहुति जो संकल्प ऐं संपूर्ण आहुति जो संकल्प दृढ़ करण जो समारोह मनायो। हिन जी डेट हाणे फिक्स करो, अकेला न करो, संगठित रूप में करो। जॾहिं निमित्त जो ठहनि उहो जॾहिं इहे संकल्प कंदा त सभिनि ताईं ऑटोमेटिकली फैलंदो। त पहिरियों निमित्त आत्मायूं हिन समारोह जी डेट हाणे संगठित रूप में निश्चित करो। स्लोगन आहे, रियल डायमंड ठही करे पंहिंजे वाइब्रेशन जी चमक विश्व में फैलायो। रियल डायमंड ठही करे पंहिंजे वाइब्रेशन जी चमक विश्व में फैलायो। अव्यक्त इशारो आहे, एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। साधारण सेवा करणु इहा कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन बिगड़ी खे ठाहिणु, अनेकता खे एकता में लाइणु, इहा ॾाढी वॾी सेवा आहे, है न। वॾी सेवा छा आहे, कंहिंजी बिगड़ी खे ठाहे छॾो, अनेकता में एकता लायो, इहा वॾी ॻाल्हि आहे। बाप दादा इहे ई चवंदा आहिनि कि पहिरियों हिकु मत, हिकु बल, हिक जी मत, हिक जो बल, हिक ते भरोसो ऐं एकता साथियुनि में, सेवा में, वायुमंडल में हुजे। पहिरियों हिकु मत,
हिक जी मत, हिक बल, हिक भरोसो ऐं एकता, साथियुनि में एकता। पहिरियों हिक जी मत, हिक जो बल, हिक ते भरोसो, पोइ जॾहिं एकता ईंदी तो साथियुनि जी सां गॾु एकता, सेवा में एकता, वायुमंडल में एकता, मतिलबु वायुमंडल बि सभु शुद्ध करण जो संकल्प। इन वायुमंडल खे शुद्ध करण में एकता लाइणी पवंदी न, तॾहिं त वो प्रकंपन दूर दूर फैल। त हाणे इहा कमु करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।